उडेरूलाल एजुकेशन डिपार्टमेंट मटियारी सेक्रेटरी सेक्शन जी ज़ेर निगरानी स्कूलनि जी शागिर्दनि ऐं शागिर्दियाणी जे विच में मुक़ाबला मुनक़िद कराया विया। प्रोग्राम जे महिमान ख़ास डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर एलिमेंट्री सेक्रेटरी ऐं हायर सेकेंडरी रहमतुल्लाह रिंद हुआ। इन मौके ते एजुकेशन डिपार्टमेंट ज़िले मटियारी जे ऑफिसर तालका एजुकेशन ऑफिसर ग़ुलाम शबीर मेमन शुएब रहमान काजी समेत उस्तादनि शिरकत कई। मुक़ाबला के रत में गवर्नमेंट हाई स्कूल खंडूर जे शागिर्दनि जवाद अहमद, नात में गवर्नमेंट हाई स्कूल खंडूर जे शागिर्दनि शान अली ऐं तकरीर में गवर्नमेंट हाई स्कूल पीर झंडूर जी शागिर्दियाणी आसमा ऐं ताहिर हिंगोर जी सेकेंडरी स्कूल जे शागिर्दनि काशिफ अली हिंगोरो पहिरीं पोजीशन खई। पोजीशन खणंदड़ शागिर्दनि खे डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर रहमतुल्लाह रिंद पारां कप ॾेई शागिर्दनि जी हौसला अफ़ज़ाई कई वई। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।